तो दिल से कोशिश कंदी है तो मुझी भलाई थी। अब मां वञा? हाँ वञ। राणा खान, इन शख्स जो चवण है तो तूं पंहिंजी गाॾी सां एक्सीडेंट करे हिन जे नंढड़े भाउ खे मारियो तां भॼी निकितो आहीं। मञा थो अदा साईं त इहो एक्सीडेंट मूंखां थियो, पर उहो हिकु इत्तफ़ाक़ी हादसो। मुंहिंजी हुन नंढड़े सां का दुश्मनी कोन हुई। जेकॾहिं इत्तफ़ाक़ हुयो त तव्हां हुते बीह रहा ऐं असांजे नंढड़े भाउ खे वक़्त सिर जेकॾहिं अस्पताल खणाए हलो आहे त उहो बची सघे। राणा खान, छा इहो सच आहे त तूं तां भॼी निकितो आहीं ऐं नंढड़े खे अस्पताल खणाए न वियो आहीं? अदा साईं, मां त बराबरि एक्सीडेंट खां पोइ पंहिंजी गाॾी रोके उते बीठो सही गाॾी मां लथुसि बि, पर ही दिलबर ऐं दिलबर जो भाउ मूंखे गाह करे मूंखे मारण लाइ भॻा ऐं मूं इहो ई मुनासिब सम्झो त हाणे माहौल गरम आहे, हितां निकिरजे त बहितर आहे ऐं मां हलियो वियुसि। जेकॾहिं हे ईअं न कनि हा त मां बीठो ई नहीं करे उस नंढड़े खे पंहिंजी गाॾी में विझी अस्पताल वक़्त सिर पहुचायां, पर हिननि मौक़े ई न ॾिनो। ऐं अदा साईं, हुन नंढड़े ते जेको बि ख़र्च अचे मां कयां। ॻाल्हि ख़र्च जी न आहे राणा खान, अलाह एतिरो ॾिनो आहे जो पंहिंजे भाउ जी ज़िंदगी बचाइण लाइ लखे रुपया ख़र्च करे सघूं पिया, पर तो असांजे भाउ लाइ एतिरो वक़्त ई न छॾियो। इहो हादसो न पर क़त्ल आहे, क़त्ल। अदा साईं, इहो इत्तफ़ाक़ी हादसो हुयो। जेकॾहिं इत्तफ़ाक़ी हादसे खे हे क़त्ल था सम्झनि त हिन क़त्ल जो जेको ॾंड ॾो रखनि मां भरण लाइ तयारु आहियां। लख, ॿ, 5 जेके पंहिंजे मुंहं सां चवनि, या जेको अवां तइ कयो। खून जी का बि क़ीमत न आहे थींदी राणा खान। तव्हां मुंहिंजे भाउ जे खून जी क़ीमत 5 लख रुपया था लॻायो। मां तव्हांखे 50 लख रुपया ॾींदुसि। तव्हां पंहिंजो खून न पर पंहिंजे हथ जूं 5 आङुरियूं वढे मूंखे ॾियो। दिलबर, मञा थो त मुंहिंजे भाउ राणा खान जी इहा ग़लती आहे। राणा खान तॾहिं अची अव्हां खां माफ़ी वठंदो बस। रईस अकबर खान, जेकॾहिं ही शख़्स मोतबर हुजे हा न त एतिरा ॾींहं अॻु ई असांजे तॾे ते अची असां खां माफ़ी घुरिया, पर ही शख़्स त लिकंदो रहियो जेसि ताईं असां पाण हिन खे ॻोल्हे न लथो। मञा थो त इहा हिनजी वॾी ग़लती आहे। ॻाल्हि खे वधाइण सां ॿिन्ही धुरियुनि जो नुक़सानु थींदो बाबा। छा इहो बहितर न आहे त अव्हां हिन खे माफ़ करे छॾियो? मञा थो त अव्हां लाइ बाबा इहो वॾो सदमो आहे ऐं अव्हां पलांद वठण जी ताक़त बि रखो था, पर बाबा दरगुज़र करणु सभ खां वॾी दिलेरी आहे। ऐं अव्हां जहिड़ा दिलेर माण्हू बि अञा ई क्रोध जे वर चढ़ी वञनि ऐं अमन बर्बाद कनि त पोइ कंहिंमें रखंदासीं असीं अमन जी उमेद? इन करे दिलबर, वधीक नुक़सान खां बचण लाइ बाबा अव्हां खे दरगुज़र करणो ई पवंदो। ऐं राणा खान, अव्हां खां माफ़ी वठण लाइ अव्हां जे तॾे ते हली। दुआ कुंज खे रोज़ रोज़ मानी पहुचाइण खां बहितर आहे त कुंज खे हिते वठी अची रहा आहियूं। कुंज हिते आई त मां ऐं कुंज रोज़ रोज़ पयो विढ़ंदी हुसीं, इन करे कुंज उते ई सही आहे। कहिड़ियूं पई ॻाल्हियूं हलन? कुझ न मां, गुराम चए थो त कुंज खे हिते वठी अचूं। हिते कुंज कोन रहंदी, उहा उते ई सही आहे। चाची, कुंज हिते हुजे या उते हुजे मूंखे को बि फ़र्क़ु नथो पए, पर मुंहिंजे चवण जो मक़सदु ॿियो आहे। जेका बि ॻाल्हि आहे उहा ॿुधाए पुट। चाची, कुंज हुते रहंदी त चाचो ऐं चाची हुनखे उबतियूं सुबतियूं ख़बरूं ॿुधाए हुनखे अहिड़ो त बताल कंदा जो असांजी कुंज असांजे ख़िलाफ़ थी बीह रहंदी ऐं उन्हनि जी आङुरनि ते नचणु शुरू कंदी। कुंज ॿार न आहे गुराम जो उन्हनि जे कन भरण ते असांजे ख़िलाफ़ थी बीहंदी। चाची, भल तूं मूंसां शर्त लॻाए ॾिस, जेकॾहिं कुंज 1 महीने जे अंदरि मिल्कियत जी घुर न करे न त जेको वणे उहो मूंसां कजे। अम्मा, गुराम सही पियो चए। मामा ऐं मामी अदी कुंज जो दिमाग़ फिराए छॾींदा। जेकॾहिं कुंज मिल्कियत घुरंदी त छा अकबर कुंज जे चवण ते उनखे मिल्कियत वेराए ॾींदो? चाची, इहा नौबत ई न ईंदी जेकॾहिं कुंज खे असां हिते रहायोसीं त। कुंज खे हिते आणींदासीं, पर उन खां पहिरियां अदा इजादो भले ॾिठा थियनि, उन खां पोइ असां सोचींदासीं त छा करणो आहे। बाक़ी वक़्त खां पहिरियां फ़ैसिलो करणु ग़लति आहे। यार लाला, हाणे तूं ई ॿुधाए
त मां कयां त आख़िर छा कयां। हिक तरफ़ बाबा जो ज़ोर लॻो पियो आहे त शादी कर, ऐं ॿिए तरफ़ सोट आलम गुम आहे, यार हुनजो बि को ॾस पतो नथो पए, ऐं टे तरफ़ मल्हार ऐं गुल वारनि तंग कयो आहे। यार अहिड़ी हालत में त मां चरियो थी वेंदुसि। मरियाम, ॾुखियो वक़्तु ख़तम थी वेंदो। जेकॾहिं हिन महिल तो पाण खे न संभालियो न त मल्हार वारा तोखे कोन छॾींदा। इन करे चवां थो त पंहिंजो पाण खे संभाल, जेसीं ताईं तो वारो सौट आलम खान मोटी अचे। लाला, मां सोट आलम जे बारे में अफ़वाह ॿुधा आहिनि त सुल्तान वारनि हुनखे मारे छॾियो आहे। छा? आलम खान खे सुल्तान वारनि मारे छॾियो आहे? लाला, ये खाली ख़बरूं आहिनि, पर यार पक न आहे। छा इन ॻाल्हि जी तुंहिंजे घर वारनि खे ख़बर आहे? न लाला, इहा ॻाल्हि मूं घर न आहे कई, ऐं यार न ई करणु चाहियां थो। यार अञा त का बि ख़बर नथी पए, ऐं मां बि नथो चाहियां त खाली ख़बरुनि ते हर भरो घर वारनि खे परेशान कयां। जेकॾहिं घर वारनि खे ख़बर पई, यार ख़ुदि रोई किनो कंदा। अलाह ख़ैर कंदो आलम जे सिर ॾांहुं। अलाह कंदो त इहा ॻाल्हि कूड़ी हूंदी। खुदा करे लाला, खुदा करे त ईअं ई थिए। जेकॾहिं इहो सच आहे पोइ यार असां त रुली वेंदासीं। मरियाम, जेकॾहिं मुंहुं में कमकार अथई न त हुकुम कजांइ, अध रात जो हुकुम कंदे न त हलियो ईंदुसि। जेकॾहिं मौत जे मुंहं में बि धिके छॾींदे न त पेर पोइते कोन हटाईंदुसि। हा लाला, जेकॾहिं ॾुखियो वक़्तु आयो त दोस्तनि खे यादि कबो। अलाह कंदो त इहो वक़्तु कोन ईंदो। जेकॾहिं इहो वक़्तु आयो न त मुड़ुस दी मोह ॾींदासीं, तोखे कोन छॾींदासीं। बसि यार तूं दुआ कर त सोट आलिम ज़िंदा सलामत हुजे ऐं खैरनि सां घर मोटी अचे। राब जी उस्ताद, हिन जो व्हाट्सएप नाम तो पढ़ी ॿुधाए। उस्ताद जुड़ियो लिखे तो। अरे मुंह किथे लिखियो आहे? तव्हांजो दिमाग़ त न आहे ख़राब थियो? अरे चुप, तुंहिंजी सही वठंदासीं न, सम्झ तो लिखो आहे। पढ़ी ॿुधाए राब। जुड़ियो लिखे तो त मां होश हवास में हकीम ज़ाहिद ज़रिए जा पुश्ता पंहिंजे मथा इस्तेमाल कयां थो। उस्ताद वधीक लिखे तो त खुदा न करे मां मरी पवां, इन कुछ भी न चयो वञे। मूंखे कड़े नाक खाधो जो मां हेॾां आयुसि। घणो सियाणो नथी, हाणे हिन मथां सही कर। अरे को मां हेॾो बेवकूफ़ आहियां जो मां पंहिंजे मौत जे परवाने ते सही कंदुसि? उस्ताद अनपढ़ियल आहे, जे मथां अंगूठो था हणायुसि। राब पढ़नो ॾे मूंखे। जी उस्ताद। चलियो मूंखे, मां चवां थो चलियो। छॾियो छाजो छॾियो बस पेरनि जा पटूस असांजो कमु थी वियो। फिलहाल पेरनि जी सुभाणे वठंदासीं। तूं होॾां बि मुंहिंजो वसननामो अंदरि रखे छॾ, पोइ पंहिंजा फार्मूला ठाहींदा हिनखे बीहारींदा वेंदासीं। खुदा जी का मार पवंदा ये तव्हां पंहिंजा फार्मूला के गॾा गाफन ते इस्तेमाल कयो। मूं मिस्किन खे मारण पोयां छो पिया? अचे वठ मुंहिंजी राणी, मां तुंहिंजे लाइ केलो वठी आयो आहियां। मलूक हिकिड़ो केलो मूंखे बि ॾे न। बाबा, हिकिड़ो मां पंहिंजे लाइ ऐं हिकिड़ो मां पंहिंजी राणीअ लाइ वठी आयो आहियां। मलूक ख़ैर आहे, जेकॾहिं कोड़े न खाधो त वॾी ॻाल्हि आहे छा? सियाणी, तोखे इहो मलूक कमु कोन ईंदी। घोड़ल, हिन वक़्तु मां सियाणी खे तोखां वधीक कमु थो अचां। हा, तमामु जल्द सियाणी मां। छा तूं ई सियाणी शादी कंदो? मूं अटे ते पहिरीं पूरी ॻाल्हि ॿुधंदो कर, अॻे नहीं वात पटे वेठी। मां ऐं सियाणी सुभाणे शहर वेंदासीं ख़रीदारीअ लाइ। मां सियाणी खे 2-3 जोड़ा कपड़नि जा वठी ॾींदुसि। का बि ज़रूरत कान्हे, मूं चीज़ आला हिनखे कपड़ा मां पाण वठी ॾींदुसि। अरे मुआ अॼु ॾींहं ते 5 लाख हिकिड़ो वॻो वतो आहे, हलिया वारी सियाणी खे ख़रीदारी करण। किन जहिड़ा हिकिड़ा सियाणी शादी जो जोड़ो बि वठी ईंदासीं न। छा तव्हां शादी पिया कयो? मुआ पहिरीं पूरी ॻाल्हि ॿुधंदो कर, अॼु ॻाड़ी नाण थो कर। छा ॿुधां? हाँ, तव्हां वही शादीअ जो वॻो पिया वठो, पक शादी कंदो, पर मां तोखे तलाक कोन ॾींदुसि। मुआ निभागा मुंहिंजो
बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अॼु सची किथां उभरियो आहे यो अदा साईं पाण मुंहिंजी उतां ते हली आया अचो अदा साईं वेहो न राणा खान विया कोन थो घर पे वियसि सोचियमि त तो वटां थींदो वञे लख लख भलायूं अव्हां जूं जो अव्हां असांखे इन क़ाबिल सम्झो ऐं असांजे ग़रीब खाने ते लड़ी आहियो राणा खान धारियो नहीं हिक ई अबे जा पुट आहियूं बस तुंहिंजी नफ़रत ऐं क्रोध जे करे थोरो हिक ॿिए खां परे थी विया आहियूं अदा साईं जेका असां ॿिन्ही जे विच में नफ़रत जी दीवार खड़ी थियल आहे उनखे अॾण में सिर्फ़ु मुंहिंजा हथ न आहिनि मञा थो त मां खरो आहियां अदा साईं जेको कुझु चवां थो साफ़ साफ़ चवां थो न्यास नोड़त मूं में मिड़ई घटि आहे मुंहिंजी इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे तव्हां मुंहिंजी ग़लतियुनि में शुमार था कयो राणा खान अॼु बि मां तोखे पंहिंजे सीने सां लाइण लाइ तयारु आहियां पर रुगो तूं पंहिंजो पाण खे बदिलाए ऐं जॾहिं मूं महसूसु कयो त तूं पंहिंजो पाण खे बदिलाए चुको आहीं त उन ॾींहुं मां तोखे पंहिंजे सीने सां लाइण में फ़ख्रु महसूसु कंदुसि राणा हुकुम कयो अदा साईं हिन वक़्तु कीअं पंधु पिया आहियो राणा खान बाबा आयो सुभाणे दिलबर वारनि ॾांहुं हलियो वञे अदा साईं इहो लाज़मी आहे छा भला त मां उन तरफ़ वञा हिन में तुंहिंजी इज़त घटि कान थींदी पर राणा इहो सोच त तूं अमन लाइ उन्हनि ॾांहुं हली वेंदे अरे बाबा छा रखियो आहे दुश्मनी में नंढड़ी नंढड़ी ॻाल्हियुनि जे करे हिक ॿिए जे मथां बंदूक उभियूं हुजनि बाबा इहा किथे जी शराफ़त आहे इन करे मूंखे पूरी उम्मीद आहे तूं पंहिंजी शराफ़त जे मथां अना खे हावी थियण न ॾींदे बाबा साईं हैस चवे त सच पियो वधीक तव्हां मर्ज़ी जा मालिक आहियो सोचूं था दोस्त सोचूं था तो छा करणो आहे राणी सिर्फ़ 2 मिंट मुंहिंजी ॻाल्हि ॿुध वाइदो थी कयां मां ॿीहर मल्हार जो न्यापो तोॾे न खणी अथसि बसि हे दफ़ो 2 मिंट मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ॻाल्हि कर मल्हार नंबर ॾिनो आहे ऐं चवे थो सिर्फ़ हिकु दफ़ो मूंसां हिन नंबर ते ॻाल्हा बसि हेॾे कर ॾे नंबर आए वठ इन नंबर ते मल्हार खे फोन कजांइ मां हाणे हिन नंबर ते ॻाल्हायो ऐं हा ॿीहर मल्हार जो न्यापो हिते भुलिजी बि न खणी अचिजांइ हाणे माल सां पेर ड्राए न त बेइज़्ज़तो करे कढंदीसांइ समझियसि छोकिरी समझियसि तोखे त ख़बर आहे न मां नानी सियाणी सदाई विझंदी आहे रधे पके में पाणी समझियसि अदा मूं सियाणीअ सां मस्ताने वारो नंबर मोकिलियो आहे जेकॾहिं इहो नंबर राणी ॾिसंदी त सोच में ज़रूर पइजी वेंदी त इहो नंबर सियाणीअ वटि पहुतो कीअं अदा कम तो वॾो अकुल वारो कयो अथई असांजी भाॼाई खे इहो तो वारो नंबर यादि आहे या ईअं मोबाइल में सेव अथसि अदा जंहिं नंबर तां हर वक़्तु मूंसां ॻाल्हाईंदी रहंदी हुई उहो नंबर यादि कीअं न पवंदुसि ईअं थी बि सघे थो नंबर यादि हुजेसि अदा जेकॾहिं इहो नंबर ॾिसंदी न त राणीअ खे पक पइजी वेंदी त मां ई मल्हार आहियां मां ई हुनजो मस्तानो आहियां इहा त अदा बात जी ॻाल्हि आहे पहिरियां माई सियाणी ओॾे वञे थी या वाट तां मोटी अची तोखे मिड़ई ॿुधाए थी त मां ओॾां वई हुयसि अदा ईअं नानी सियाणी न कंदी न्यापो त खणी थी वञे न जेकॾहिं राणी राज़ी न थींदी त नानी सियाणी छा कंदी जेकॾहिं त सच्चाई ते चढ़े न त भाॼाई खे मञाइण में देरि ई कोन कंदी अदा ॾाढा पैसा थो ॾियांसि पोइ बि नानी सियाणी दिलि सां कमु न कंदी अदा हिन वक़्तु माई सियाणी लाइ आई तूं एटीएम कार्ड जेॾी महिल अचे थी कैश कराए वञे थी कीअं हू चाहींदी त जल्दी कमु थी वञे ऐं हुनजी कैश बंदि थिए हिन करे माई सियाणी मसइले खे इंघाईंदी अदा जेकॾहिं न मसइले खे इंघाईंदी त टंगू भञी छॾींदोसांसि हे ॻाल्हि चवां हुन टंग भरण जी का बि ज़रूरत न आहे हिन माई सियाणीअ जा पैसा बंदि कर अदा जेकॾहिं पैसा न ॾिनामांसि त मूं वारो न्यापो धूड़ खणी वेंदी लालच ॾी सदा जेसि त कमु थियण खां पोइ
तोखे लागी दो 8-10,000 ॾींदुसि उन्हनि घणनि पैसनि जी लालच में अची माई सियाणी सची दिलि सां कमु कंदी जेकॾहिं ईअं हर चकर हुनखे 2,000 ॾींदो रहे त माई सियाणीअ खे साल लॻी वेंदा पंधु करण में। ठीकु आहे दादा, मां हाणे ईअं ई कंदुसि। बाक़ी मूंखे दुआ कर त इहो नंबर नानी सियाणी राणीअ खे ॾेई अचे ऐं उहो नंबर राणी सुञाणे वठे त इहो नंबर मस्ताने जो आहे। जेकॾहिं नंबर सुञाणे वरितई न त पोइ अदा कॉल करण में देर कोन कंदी। जंहिंखे मूं आसमान ते पे ॻोल्हियो उहा त मूंखे हिते ज़मीन ते मिली वई। छोरी तूं पोयां पूरे मुल्क में बाहे बारे हिते वती थी हरणी वाली चाल हलंदी आ। तो कॾहिं इहो सोचो त तुंहिंजे ईअं करण सां पोयां कहिड़ा मसला पैदा थींदा। हाणे त निकिरण जी कर। जेकॾहिं मुंहिंजे भाइरनि खे ख़बर पइजी वई न त तुंहिंजे इन धड़ खां सिर धार करे छॾींदई। तुंहिंजा भाउर त तुंहिंजे सिर जा घोड़ा आहिनि। हिते वरी कहिड़ा ॿिया भाउर ठाहिया अथई जेके तुंहिंजे ख़ातिर ॿियनि जूं सिसियूं था लाहिनि। लाज़मी न आहे त जिन सां रत जा रिश्ता हुजनि उहे ई भाइर हूंदा। हिते मुंहिंजा उहे भाइर आहिनि जिन सां मूं दिलनि जा रिश्ता जोड़े छॾिया। अदा सुल्तान त असांखे का हक़ीक़त घर में ॿुधाए ई कोन थो। कर हिकिड़ी ॻाल्हि त जवाब ॿी ॻाल्हि जो थो ॾे। इन करे चवां थी तूं वञी रेस सां मिली अच। उन खां पुछ त असांजी न्याणी ज़िंदा आहे या न। उनखे सुल्तान वारनि काथे मारे पूरो त न करे छॾियो अथऊं ऐं असां सां वतन था कूड़ हणंदा। अदी एतिरी त मूंखे ख़बर आहे त सदोरी अकबर खान जे घरों निकिरी वई आहे, पर उनखे मोटायो अथऊं या न इहा ख़बर न आहे। या त सुल्तान वारनि खे अथाई घर कोन अची आयसि, बसि रण में ई रुलियो मारे छॾियोसि। अदा जेकॾहिं ईअं कयो अथऊं न त उनजी ख़बर रेस खे ज़रूर हूंदी। इन करे त चवां थी त रेस सां अॼु जो अॼु मिल ऐं हक़ीक़त मालूम करेसि। ठीकु आहे आदि, अॼु मां वञी रेस वारनि सां मिली ईंदुसि। ख़ुदा कंदो त असांजी न्याणी ज़िंदा हूंदी। अलाह ख़ुशि रखंदुसि अदी। असां हुन जे दुश्मननि खे बददुआ बि नथा ॾेई सघूं, छो त हुन जा दुश्मन हुन जा भाउ आहिनि। जेकॾहिं भाउरनि जे हथ न लॻी हूंदी न त ज़िंदा हूंदी। मां बि इहो ई थी चवां त अलाह करे जाते बि हुजे ख़ुशि हुजे। ख़ुदा करे त सॼी ज़िंदगी पंहिंजे भाइरनि जे हथ न अचे। असां सदोरीअ जी जुदाई त बर्दाश्त करे वेंदासीं, बाक़ी हुन जो मौत असांखे झोरे विझंदो। राणा खान, असां सॼी ज़िंदगी मोहबतूं मञियूं आहिनि ऐं नफ़रतुनि खां कोहे दूर रहिया आहियूं। जेकॾहिं तव्हां हुन वक़्तु असांजे दर ते हली अचो त हिन दिलि में तव्हां ख़िलाफ़ न ई नफ़रतुनि जो नासूर बणिजे ऐं न ई मां पंहिंजे भाउ जे कातिल जी ॻोल्हा लाइ जोगीअ जो वेस करे दर दर मुरलियूं वॼाया। दिलवर मां मञा थो त मूंखां ग़लती थी आहे ऐं उन ग़लती जो अज़ालो करण ई मां हिते आहियो। ऐं जॾहिं मां हिते अची अव्हां सां मिलियुसि त सच पुछो मूंखे महसूसु थियो त अव्हां जहिड़ा मोहबती माण्हू हिन दुनिया में
किथे था मिला रब जो शुक्र आहे त असांजे विच में दुश्मन जी बाहि भड़कण खां अॻु सामी इन में सिर्फ़ तव्हांजी न असांजी बि भलाई आहे छो त दुश्मनीअ खां पोइ बंदूकूं कंहिंजो बि मुंहुं न आहिनि ॾिसंदियूं कहिड़ी ख़बर कंहिंजी गोली कंहिंखे लॻे हा ऐं कंहिंजो वेड़ो वीरान थी वञे हा ॿई दूरियूं वॾे नुक़सान खां बची वियूं राणा खान इन खां वधीक ख़ुशीअ जी कहिड़ी ॻाल्हि हूंदी बराम खान मां वरी चवां थो त मूंखां ग़लती थी आहे मूंखे दिलि सां माफ़ कजो ऐं कॾहिं मुंहिंजे घोट तरफ़ अचणु थिए त ज़रूरु अचिजो चङो हाणे मां हलां दिलबर वरी चवां थो मूं तरफ़ अचणु थिए त मूं वटि भेरो ज़रूरु भरिजाए ठीकु आहे राणा खान असांजो तो तरफ़ जॾहिं बि अचण त असां तोड़े लड़ी ज़रूरु ईंदासीं ऐं हा असां तोखे दिलि सां माफ़ कयोसीं